हबीब जो कुछ तू न जानदो हुए वो सब कुछ असां तोखे पढ़ाए चलियो जैके रब पढ़ाए जैजो उस्ताद अल्लाह हुजे उन्हें मदीने वारे जो इल्म छा हुंदो सुभान अल्लाह। हदीस पाक में ही दुआ मुझे दिल पर मोहम्मद करीम मदीने वारे साईं हिकड़े डी फजर जी नमाज ते आया कुछ ताखीर सा जेको आम वक्त हुयो उनका कुछ वक्त देर सा आया नमाज फजर पढ़ायूं साहबा किराम के फरमायूं ता मुको पुछो छो न था तज फजर ते मा ताखीर सा छो आयो आया असहाब ने अर्ज कयो या रसूल अल्लाह असा बानी जा बार असा जी केड़ी जुर्रत आ जो पुछाणो कयूं हबीब मा पान बुधायो त तमा छो देर सा आया मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो अज रात तहज्जुद जी नमाज जे ला उथियुस तहज्जुद पढ़ी पंजे जाए नमाज ते बैठो हुयुस न निंद्र हुई न सुजागी हुई फैज़ा अना बिरब्बी अचानक दिसा मुझे रब जो जलवो नजर अची वियो रब जी जात जो जलवो नजर अची वियो अल्लाह जो दीदार थी वियो पो रब करीम पुछो त फीम यख्तसिम मलाइल आला या रसूल अल्लाह बुधायो त मलाउल आला वारा फरिश्ता केड़ी गाल में बहस करे रहा हैं मूचो त कुल्तु ला अदरी मान नथो जाना पो फवदा यदहु बैन कतफई अल्लाह ताला पंजे करम वारो हथ मुझे पुठीअ ते रखियो फअलिमतु मा बैन समाए वल अर्द पो जमीन न आसमान जे विच में जो कुछ आहे हर शे जो मुखे इल्म अची वियो कायनात जे जर्रे जर्रे जो इल्म मदीने वारे मीर के रब दई छड़ियो मुझा दोस्तों हाने कायनात में जो कुछ थी चुको जो कुछ थी रहो आ जो कुछ थियण वारो आ हर शे जो इल्म रब मदीने वारे साईं के दई छड़ियो सुभान अल्लाह जडे अल्लाह इल्म दिनो मुस्तफा इल्म हासिल कयो तो पो जेको मुस्तफा जे इल्म ते एतराज करे यो एतराज मदीने वारे ते ना है पर खुद खुदा जी जात ते एतराज असंजो ईमान आ त मदीने वारे साईं के रब अग्या पोया माजी मुस्तकबिल जा हड़ई इल्म अता करे छड़िया मुझा दोस्तों उन महबूब जो बच्चो अज असांजे निगाहुन जे सामो आ सोने कंबर वारे जो दीदार आ दिल ठरी आ या न ठरी आ दिल ठरी आ या न ठरी आ मां रस्ते में आए सुपे एकड़ो शेर लिखम साईं जन फरमायो त मना फरमाई त मदीने वारे जी तारीफ कयो मुझो शेर न पढ़जो पर मुझो इश्क मुके पीहण न थोड़ी मां साईं जन के हथ जोड़े अर्ज कया तो इजाजत इनायत फरमाइंदा मां उहे ब मिसरा पढ़ी बुधाईंदुस जेके हियर रस्ते सा ईंदे मूं ठाया ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जहर हंद नारा ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जहर हंद नारा का नजर करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा का नजर करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा तू आले नबी जी आही औलाद अली जो आई तोखे दात दिनी दातारा तोखे दात दिनी दातारा तुझे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह नारा हाज़री मुर्शिद हुसैन हक को सोना ओ जेके तो वट इश्क मां ईंदा तन बेड़ा पार थी वींदा सुभान अल्लाह तुझी एडी सखी सरकारा सुभान अल्लाह तुझी एडी सखी सरकारा तुझे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारा हाज़री ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जहर हंद नारा ओ कामिल कंबर वारा तुझा फैज़ जहर हंद नारा ओ कामिल कंबर ओ जे तो सा वेर रखियो
मुनकिरते खुदा जी मारा, हाय 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 मुनकिरते खुदा जी मारा, ओ कामिल कंबर वारा, तुझे फैज़ जा हर हंध नारा, तुझे दुआउन जी दरकारा, तुझे फैज़ जा हर हंध नारा, तुझे दुआउन जी दरकारा। सुभान अल्लाह। तुझी चिमके पाक पेशानी, हक सुहना सैयद हक। ॾिसो ॾिसो पेशानी मुबारक, ॾिसो तो सही। जाओ तो सुभान अल्लाह। चिमके पाक पेशानी, तो ते आहे राज रब्बानी, बेशक तुम्हें अल्लाह जो इसरारा, तुम्हें अल्लाह जो इसरारा, ओ कामिल कंबर वारा, तुझे फैज़ जाहर नारा, तुझे दुआउन जी दरकारा, तुझे फैज़ जाहर नारा, तुझे दुआउन जी दरकारा। ओ मुझे सिरजा साईं का नजर करम फरमाई, जी 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 सुभान ओ अल्लाह। मुझे सिरजा साईं का नजर करम फरमाई, करमुल्ला अर्ज गुजारा, करमुल्ला अर्ज गुजारा, तुझे फैज़ जाहर नारा, करमुल्ला अर्ज गुजारा। तुझे फैज़ जहर हंद नारा। जो सुभान साईं अल्लाह। जन सां मस्जिद नबवी शरीफ में मुलाकात थी। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह कंदो हड़नी के मस्जिद नबवी जा दीदार थींदा, मदीने वारे जे हरम में हली निमाज पढ़ंदासीं। जे दुनिया में जन्नत ॾिसणी थई त मदीनो ॾिसी आ, जे दुनिया में बेहश्त ॾिसणो थई सोने नबी जी दरबार ॾिसी आ। हो मदीनो मदीनो ॾिसूं शल मदीनो, मदीनो मदीनो, हो ॾिसण सां असांजो ठरे साहु सीनो, मदीनो मदीनो। रमजानुल मुबारक जो महीनो हो, अफ्तारी का 15 मिनट अग में किबला साईं जन वेठा हा दस्तरखान मोहम्मद करीम जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एड़ो दस्तरखान आ दुनिया जी जाश तलबी दे सा उहा उते मिलंदी आ। हिकिड़ो मूंसां गॾु हुजे कराची जो मुहाजिर हुजे, चई सही मां रोज़े खोलण महिल पकोड़नि ते रोज़ो खोलींदो आहियां, मस्जिद नबवी में पकोड़ा त कोन्हनि। मुंहिंजो चुप कर, जेको मिलियो अथई सो बसि करे खा। अञा ॻाल्हि करे वेठो हिकिड़ो माण्हू आयो, तकिड़ो तकिड़ो हुन जे अॻियां थैली रखे ऐं तकिड़ो हलियो वियो, थैली खोलियईं त हुन में पकोड़ा रखियल हुया। मुंहिंजो सदोरा घुरियई बि पकोड़ा घुरियई, अॼु त महबूब जे दर ते का ॿी शइ घुरी आहे। सुभान अल्लाह। दस्तरखान मदीने वारे साईं जो हो ऐं सोने कंबर वारे सां गॾु रोज़े अफ्तार करण जो मौक़ो मिलियो। मूं अर्ज़ कयो हथ ॿधी किबला तव्हां असांजा वॾा आहियो, मुंहिंजे बाबा साईं जन जी दोस्ती हुई साईं कंबर वारनि सां। सुभान अल्लाह। हींअर बि साईं जन फरमाए त असां गॾिजी तबलीग ते निकिरंदा हुआसीं, कॾहिं साइकिलुनि ते कॾहिं उठनि घोड़नि ते सफ़र कंदा हुआसीं। मुंहिंजा दोस्तो इहा मोहबतूं अॼु बि साईं जन क़ाइमु दाइम रखियो। आमीन आमीन। मूं अर्ज़ कयो किबला मतां को मुंहिंजे लाइ तव्हां वटि का ॻाल्हि पहुचाए, मूंखे कसम आहे मदीने वारे साईं जी ज़ात जो, हुज़ूर जे हरम में मदीने वारो हाज़ुर नाज़ुर ॾिसी रहियो आहे। मुंहिंजी तो सैयद सां मोहबत आहे, मोहबत रहंदी मोहबत। मूं अर्ज़ कयो साईं मुंहिंजी ज़ुबान खे रब ताक़त न ॾींदो जो तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए सघे, मुंहिंजे कलम खे रब ताक़त न ॾींदो जो तव्हांजे ख़िलाफ़ लिखी सघे। ज़ुबान हलंदी त तव्हांजी तारीफ़ कंदी, कलम हलंदो तव्हांजी तारीफ़ कंदो। सुभान अल्लाह। अल्लाह जो शुक्र आहे उहा मोहबत सीने में रब ॾिनी आहे ऐं अल्लाह कंदो मरंदे ताईं इहा मोहबत क़ाइमु दाइम रहंदी। ऐं किबला साईं जन खे हथ जोड़े अर्ज़ कयां थो, तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हांजी जुती मुंहिंजे सिर जो ताज आहे। कंबर वारो सोनो पीरन जो सरदार पीर आहे।
असांजी तव्हां सां मुहब्बत आहे, तव्हां सां उल्फत आहे, ऐं इंशाअल्लाह इहा मुहब्बत क़यामत ताईं क़ाइम दाइम रहंदी। सैयद जी मुहब्बत असांजे लाइ छोटकारे जो अमल आहे। असांखे उम्मीद आहे त इन मुहब्बत जे सदके अल्लाह ताला असांजी नजात वाह सुना वाह तुझा लफ्ज़ ऐं साईं शमसुद्दीन सोहो खे बि लख मुबारकूं हुजनि। ही आस्थानो मुबारक जंहिंते आलिम पीर मशाइख गॾु थियनि था, हिन आस्थाने जो फैज़ जारी आहे। अल्लाह कंदो क़यामत ताईं जारी रहंदो। ऐं मां वधीक टाइम न वठंदुसि। क़िबला साईं जन खे दुआ जे लाइ गुज़ारिश आहे, मूं मिस्कीन जे लाइ, मुंहिंजे करमी फ़क़ीरनि जे लाइ, पूरी हुज़ूर जी उम्मत जे लाइ दुआ घुरंदा। अल्लाह कंदो हड़नी जा बेड़ा पार थी वेंदा। आमीन आमीन। मोहतरम जनाब मौलवी मोहम्मद हुसैन हुसैनी वो तहां जाडो। अब तहां वेहो न, तहां वेहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त मां साईं हुसैन शाह साहब असांजो मुर्शिद साईं जेके बि मुशाहिद ऐं बुज़ुर्ग आलिम जेके पीर साहब आहिनि स्टेज ते वेठल ऐं मुंहिंजा हेठि आवाम जेकी बि आया आहिनि मुरीद खादम परे जा जेके बि असां आया आहिनि उनखे असां दिलि जे गराउंड सां भलीकार चऊं था। ख़ासि करे असांजो दोस्त DSP खादम हुसैन बुलेदी साहब, ज़ाकिर सांडाणो साहब ऐं मुंहिंजा इहे ज़ाती दोस्त बि आहिनि। हींअर असांजा पंहिंजे तालुके जा ऑफिसर आहिनि। मां उन्हनि खे बि भलीकार चवां थो जो असांजो पुलिस साहब SP साहब सभिनि असां तावन कयो आहे। सभिनि जी लख लख महिरबानी जो असांजे हिन नंढे प्रोग्राम में जी शरीक थिया आहियो। सभिनि खे वरी बि मां भलीकार चवां थो, भलीकार चवां थो। महिरबानी। औज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। तमामी अहबाब मोहब्बत के साथ दुरूद पाक नजराना पेश करें। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या